नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध में 8वीं क्लास ताईं जा स्कूल बंदि करण जी तजवीज़ साम्हूं अची वई है। सिंध जे तालीम खाते जी स्ट्रेनिंग कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें सूबे में स्कूल बंदि करण बाबति 2 तजवीज़ूं साम्हूं आयूं आहिनि। ज़रीन मूजिबि इजलास दौरान स्ट्रेनिंग कमेटी जे कुझु मेंबरनि सिंध में 8वीं क्लास ताईं स्कूल बंदि करण जी तजवीज़ ॾिनी ऐं कुझु मेंबरनि स्कूलनि खे 15 ॾींहंनि जे लाइ बंदि करण जो चयो वियो, पर कुझु मेंबरनि समूरा स्कूल बंदि करण जी मुखालिफ़ कई है। ज़रीन जो चवणु आहे त स्ट्रेनिंग कमेटी जे कुझु मेंबरनि चयो त 9 खां 12 क्लास जारी रखिया वञनि, जॾहिं त इन मौके ते प्राइवेट स्कूल जे नुमाइंदनि एतराज़ उथारियो, जॾहिं त मार्केटूं खुलियल आहिनि त स्कूल छो बंदि कया वञनि। होॾां इजलास खां पोइ सार्फ़िन सां ॻाल्हियूं कंदे सिंध जे तालीम वारे वज़ीर सईद गनी चयो आहे त इजलास में स्कूलनि खे बंदि करण या न करण जूं 2 मुख़्तलिफ़ तजवीज़ूं साम्हूं आयूं आहिनि, जंहिंखे NCOC में पेश कंदासीं। हिन चयो त स्ट्रेनिंग कमेटी में स्कूल खे रमज़ान टाइमिंग जे हवाले सां का तजवीज़ न आहे। सईद गनी चयो त सिंध में कोरोना जे हवाले सां सूरत हाल कंट्रोल में है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।